सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत जो मक़सद ख़ुसूसी माण्हुनि जी ज़िंदगियुनि में सुधारो आणण ऐं खेनि बाइख्तियार बणाइण आहे। सिंध हुकूमत समाज जी बहितरी लाइ पंहिंजो किरदारु जारी रखंदे कराची में ख़ुसूसी माण्हुनि जे ग्रेजुएट्स तक़रीब में ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त अॻु हिन खाते खे स्पेशल एजुकेशन चयो वेंदो हो, पर 2017 में हिन जो नालो तब्दील करे डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसएबिलिटीज़ रखियो वियो। सैयद मुराद अली शाह चयो त असांजे वालिदैन उस्तादनि असांखे समाज लाइ फ़ाइदेमंद बणजणु सेखारियो आहे ऐं ख़ुसूसी माण्हुनि जी जेका बि माज़ूरी हुजे, हुकूमत जो मक़सदु आहे त खेनि बहितर ज़िंदगी लाइ बाइख्तियार बणायो वञे। हिन ॿुधायो त सिंध हुकूमत सॼे सूबे में सी आर्ट्स सेंटर क़ाइमु कया आहिनि, जिन जी शुरूआति कराची जे गुलिस्तान जौहर ऐं कोरंगी मां कई वई। उन खां अलावा ताज़ो शहीद बेनज़ीराबाद, हैदराबाद, सखर ऐं लाड़काणे में बि सी आर्ट्स सेंटर खोलिया विया आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो त पर्सन्स विथ डिसएबिलिटीज़ लाइ असिस्टेंट डिवाइसिस जो प्रोग्राम शुरू कयो वियो आहे, जंहिं लाइ हिन साल तक़रीबन 700 मिलियन रुपया सिंध हुकूमत मुख़्तिस कया आहिनि। मक़ामी सतह ते शराकतदारनि सां गॾिजी NAD यूनिवर्सिटी खे बि असिस्टेंट डिवाइसिस तयारु करण लाइ चयो वियो आहे। हिन चयो त हर इंसान में का न का घटिताई हूंदी आहे। अहम ॻाल्हि उहा आहे त समाज में मुस्बत किरदारु अदा कजे।